वाह सो मूं ॻाल्हि पे कई त मक़सदु इहो आहे त असां ही फेसबुक ते फ़िक्री कचहरियूं कयूं शहबाज़ शर साईं बिस्मिल्लाह त असां फ़िक्र लतीफ़ ते कचहरी कयूं। असांजे सिंध जे तारीख़ जो जेको फ़िक्री महवर आहे उहो लतीफ़ साईं आहे ऐं जेको चए थो सिर सांधाण करे पुछज घर लोहार जो, सिर सांधाण करे पुछज घर लोहार जो, थकन हेठि धरे मान गॾींदे रुकसीं, तीरथ दास भले आए वॾा जी आए नारायण दास तूं भले आए रज़ामंदल अखियुनि ते बाबा हैदराबाद अचो लतीफ़ खोसो साईं बाबल सदा आए भले आए जी आए सदा आबाद हुजी। बैत पढ़ियुमि त सिर सांधाण नारायण दास बिस्मिल्लाह, सिर सांधाण करे पुछज घर लोहार जो, तमामु वॾी ॻाल्हि आहे। हाणे साईं सिर खे सांधाण थो कजे लियाकत साईं चन्ना साईं भले आया, सिर खे सांधाण करे लोहार जो घर पुछणो आहे ऐं लोहार कहिड़ो आयो, इन लोहार खे सम्झण जी ज़रूरत आहे। ख़लीक इन लोहार खे सम्झण जी ज़रूरत आहे त इहो लोहार कहिड़ो आहे ऐं सिर हीउ जेको मग़ज़ आहे असांजो उनखे सांधाण करिणो आहे ऐं उहो जेको लोहार आहे उहो असां सां छा कंदो, माना उहो असां सां मतिलबु जेका बि कारवाई कंदो। ऐं शौकत लोहार बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह शौकत असांजो प्रोफेसर आहे मेरान यूनिवर्सिटी जो, सोहेल बाबा सदा मौजूद मुंहिंजा राणा सदको वञी नाले तां, तूं ॾाढो महबूब माण्हू आहीं ऐं तूं बाबा दीदारो कराए परे त कोन आहीं अता मोहम्मद महर साईं बिस्मिल्लाह। सो सिर सांधाण करे पुछज घर लोहार जो, धकनि हेठि धरे मान गॾींदे रुकसीं। हाणे धकनि हेठि धरे मान गॾींदे रुकसीं माना तोखे कुटे सटे बाहि में पचाए तोखे रुक बनाए छॾींदई ऐं रुक सां गॾे छॾींदई। हयात ख़ान मीराणी बिस्मिल्लाहियूं, सरमद खलील खोसो बिस्मिल्लाहियूं। हाणे तोखे मतिलबु त धकनि हेठि धरे मान गॾींदे रुकसीं ऐं तोखे रुक सां गॾे छॾींदा। रुक मां तराड़ियूं ठहंदियूं आहिनि ख़बर अथव, रुक मां तलवारूं ठहंदियूं आहिनि ऐं कहिड़ी तराड़, छा इहा रुक जी तराड़ लतीफ़ साईं चई रहियो आहे, छा इहो लोहार जेको ॾाटरा ऐं कोडरूं शफ़ीक अथई साईं सदा मौजूद सदा जीए लतीफ़, छा इहो लोहार उहो लोहार आहे। शहज़ोर साईं बिस्मिल्लाहियूं, ज़फ़र हकड़ा बिस्मिल्लाहियूं, शाहिद ॻाओ बिस्मिल्लाहियूं, सभिनी दोस्तनि खे बसि हक़ मौजूदु। हाणे इहो जेको लोहार आहे इहो लोहार फ़क़ीर मोहसिन वसाण साईं बिस्मिल्लाहियूं। हाणे इहो जेको लोहार आहे इहो भला जेको ॾाटरा ठपींदो आहे ऐं कोडरियूं पंहिंजो ठाहींदो आहे ऐं असांखे गोबाटा ऐं पंहिंजो इहो असांखे हरनि जा जेके असांखे ठाहे ॾींदो आहे, छा उहो लोहार आहे जेको धकनि हेठि धरे ऐं असांजे सिर खे रुक सां गॾे थो छॾे। इहा ॻाल्हि ॾाढी सम्झण जी आहे, इहा ॻाल्हि इन ते ॾाढी मतिलबु ग़ौर करण जी ज़रूरत आहे। बेटाई साईं मतिलबु इहा कहिड़ी ॻाल्हि थो करे, थोरो तव्हां सभई ग़ौर कयो जेके बि दोस्त शरीक थिया आहियो त तव्हां सभिनी खे ख़मीसो दल साईं बिस्मिल्लाहियूं। असां सभिनी खे इन ते सोचण जी ज़रूरत आहे, तमामु घणी सोचण जी ज़रूरत आहे। मसलन कीअं सोचण जी ज़रूरत आहे त सिर सांधाण करे पुछज घर लोहार जो, मीर हाजन मीर भले आयो, ठीकारियां नथो त वरी पोइ दोस्त मथां को नाराज़ थी पए। गुल हसन साईं बिस्मिल्लाहियूं, ज़हीर साईं बिस्मिल्लाह। त हाणे साईं गुल हसन इबू पोटरा वरी हुर तहरीक में साईं एॾे अछड़े थर में पंहिंजा हथियार ठाहींदा हुआ ऐं पंहिंजो वॾो कमु कयूं। उन में उहो जेको दौरु हुयो न पंहिंजो हिन जो बच्चू बादशाह ऐं पीरू वज़ीर जो, हुते हिननि 30 कारखाना ठहिया हुआ पंहिंजो अछड़े थर ते, ऐं ॾिसी आयो आहे हमीद गोज़ाई साईं बिस्मिल्लाहियूं। सो ख़ैर मूं ॻाल्हि पियो कई लतीफ़ साईं जी हिन बैत जी, पाण सिर्फ़ु हिन बैत ते था ॻाल्हायूं, पाण ड्रेग कोन था करियूं, हिन बैत ते था ॻाल्हायूं त सिर सांधाण करे पुछज घर लोहार जो, धकनि हेठि धरे मान गॾींदे रुकसीं। सिर खे पहिरियां सांधाण कर ऐं उन लोहार ॾे वञ जेको तोखे धक हणी ऐं रांझनि खान भले आए। हा टाली अचिबो साईं, रांझनि खान अॻु में बि आयो हुउसि तोट। त चवण जो मक़सदु त उन लोहार वटो, हाणे इहो लोहार केरु आहे, ॻाल्हियूं भला जेकॾहिं खुटायूं त इहो लोहार उहो लीडर आहे, उहो अॻवान आहे
जेको अव्हां जे सिर, इन में सिर जो लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे, माना मग़ज़ सांधाण करे पुछ जे घर लोहार जो, ऐं उहो तव्हां सिर खे पहिरियां सांधाण बनाए पोइ वरी तव्हां जेको आहे सो लोहार जी ॻोल्हा कयो। लोहार उहो लीडर आहे जेको समाज खे तब्दील करे थो। लोहार असां उन लीडर खे चऊं था जेको हिन समाज खे तब्दील करे थो। एडवोकेट मोहम्मद अली साईं बिस्मिल्लाह कलोड़ो साहिबु भले आयव। हाणे उहो लोहार हिन समाज जो लीडर आहे, हिन समाज जो अॻुवान आहे। उमेद आराम भील साहिबु भले आयव। राजा उर्सुराम साईं बिस्मिल्लाह। हाणे इहो जेको लोहार आहे उहो हिन समाज जो अॻुवान आहे। हीउ ॾाटनि ठपण वारो लोहार कोन्हे, बेटा उन जी ॻाल्हि कोन पियो करे, बेटा ई ॻाल्हि पियो करे समाज जे उन लोहार जी जेको लोहार असांजे मग़ज़ खे कहिड़ा धक हणंदो। ज़ाहिद साईं भले आयो, मुज़फ़र सोलंकी भले आयो। धकनि हेठि धरे मान गरींदी रुक सिंह। हाणे उहो लोहार असांजे शऊर खे उहे धक हणंदो, माना असांजे दिमाग़ खे मग़ज़ खे उहे धक हणंदो जो जंहिंसां असांजे शऊर जूं जेके ताकियूं आहिनि, बंदि पियल ताकियूं, अखियूं पूरे जेके वेठा आहियूं असां, ऐं जेको असां पंहिंजनि मसइलनि, पंहिंजे क़ौमी वजूद ऐं क़ौमी बका जे मसइलनि खां जेके असां मजीद कीरो साईं बिस्मिल्लाह, वकार अली इस्बाणी बिस्मिल्लाह, असां पंहिंजे क़ौमी वजूद ऐं पंहिंजे वकार ऐं पंहिंजे इन्हनि खां जेको असां लातालुक थी वेठा आहियूं। हाणे इहो लोहार असांजे मग़ज़ खे ठपे ठाहे धक हणी असांखे उन आवी में पचाए, जंहिंमें उहा आवई पचाइबी आहे, उन में पचाए असांखे हिकिड़े अहिड़े शऊर सां सरशार कंदो जेको शऊर असांखे समाज जो इदराक ॾींदो। समाज में छा छा आहे, ख़ालिक नो मरी साईं मुश्ताक चांडिया भले आहे त बुला ख़ान बिस्मिल्लाह। हाणे उहो असांखे उहो शऊर ॾींदो जेको शऊर असांखे समाज जो इदराक ॾींदो। ऐं समाज जो इदराक कहिड़ो हूंदो? समाज जो इदराक इहो हूंदो त असांजे समाज सां कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि। मसइलनि असांजा शख़्सी मसइला, असांजा क़ौमी मसइला, असांजा वजूदी मसइला, असांजा सुञाणप जा मसइला, असांजी अख़लाक़ियात, असांजी जेका सोशलॉजिकल जेके इशूज़ आहिनि उहे। निहाल कुमार भले आया दा, मुमताज़ अली बिस्मिल्लाह। सो लोहार माना उस्ताद, उस्ताद हिकिड़ो अहिड़ो उस्ताद, हिकिड़ो अहिड़ो अॻुवान, हिकिड़ो अहिड़ो लीडर जेको लीडर असांजे शऊर जूं ताकियूं खोले, असांजे शऊर जो असां ॾिसो न बेशऊर थी विया आहियूं न, असां वटि क़यादतूं कोन्हनि, असांजी तरबियत कोन्हे, असां जूं बिस्मिल्लाह निहाल कुमार बिस्मिल्लाह। हा हा मजीद कीरा लतीफ़ साईं आला क़िस्म जो इंसानी शऊर ॾींदड़ रहबर हुयो, बिल्कुलु। सिकंदर जमाली भले आयो, जी आयो। मंठार जोयो, इब्राहिम इबू पोटरो बिस्मिल्लाह। त हाणे हीअ जेका ॻाल्हि करे पियो हिन बैत में, कमाल जो बैत आहे। असां त बाबा रुॻो ईअं पढ़ी था छॾियूं, पोइ गौर नथा करियूं, फ़िक्रु नथा करियूं। हाणे हीअ का नंढड़ी ॻाल्हि आहे त सिर सांधाण करे पुछ जो घर लोहार जो, धकनि हेठि धरे मान गरींदई रुक सिंह। हाणे तलवार इहो तोखे धक हणी, इहो लोहार, इहो रहबर, इहो सियाणो, इहो ॾाहो, इहो समाज जो साञावंद, इहो समाज जो शऊर रखंदड़, समाज जो इदराक रखंदड़, इहो जेको लोहार आहे, इहो तव्हांखे हिकिड़ी अहिड़ी आवी ते वठी वेंदो, तव्हांखे हिकिड़ी अहिड़ी जॻह ते वठी वेंदो, तव्हांखे हिकिड़े अहिड़े पंध ते वठी वेंदो जेको पंध समाज जी तब्दीली जो पंध आहे, जेको पंध हिन समाज खे हसीन बनाईंदो। अहिड़ो अॻुवान, अहिड़ो लीडर, अहिड़ो सूंहुं लतीफ़ साईं ई आहे, बिल्कुलु लतीफ़ साईं आहे। पर पाण उनखे केतिरो फॉलो करियूं था, असुलु मसइलो इहो आहे त असां उनखे फॉलो नथा करियूं न, उनजे करे असां सां तमामु वॾा मसइला आहिनि। हाणे इहो जेको धकनि हेठि धक हणंदो, कहिड़ा धक हणंदो? धक को लठ कान हूंदसि, कुहाड़ी कान हूंदसि, बंदूक कान हूंदसि, अहिड़ा धक कोन हणंदो। हू जेको अकुल ऐं फ़हमत सां असांजे दिमाग़ जो जेको पोस्टमार्टम कंदो, जेको दिमाग़ असांजो सुम्ही रहियो आहे, जेको दिमाग़ असांजो माउफ थी चुको आहे, जेको दिमाग़ असांजो अलाए छाजे वर चढ़ी वियो आहे, जेको दिमाग़ असांजो लालचुनि जे वर चढ़ी वियो आहे, जेको दिमाग़ असांजे रिश्तनि खे बर्बादु करे चुको आहे, जेको दिमाग़ ख़ादिम बालादी साईं भले आया हुआ। ख़ादिम बाला साईं तव्हां कैमरा ते अचणु चाहियो त अचो,
तव्हां कचहरी तव्हां वॾा पढ़िया लिखिया माण्हू आहियो, अदा ख़ादिम बालादी वॾो पढ़ियो लिखियो फ़लसफ़े जो माण्हू आहे ऐं हाणे आहिस्ते आहिस्ते शाइरी बि करे पियो ऐं लियाकत अली लतीफ़ी बिस्मिल्लाहियूं बिस्मिल्लाहियूं लियाकत साईं बिस्मिल्लाहियूं। त एडवोकेट मोहम्मद अली साईं बिस्मिल्लाह, अब्दुल ख़ालिक असीर साईं बिस्मिल्लाह, अब्दुल ख़ालिक महबूबा संग्रासी अनवर सागर भले आयव जी आयव, ॾाढा मुंहिंजा महबूब सभु महबूब आहियो, सभु प्यारा आहियो। हाणे ॻाल्हि खे खुटायूं, वरी तव्हां सां पंहिंजो ख़ुशि ख़ैर आफ़ियत बि करणी थी पवे त लतीफ़ साईं जे इन बैत खे पाण उहो त इन ते वेठो ॻाल्हाए पोइ त मोहसिन साईं बिस्मिल्लाहियूं भले आयव। इन बैत खे जेकॾहिं असीं पंहिंजो जेकॾहिं उनजी मुख़्तसिर तशरीह कयूं, शेर अली चांडिया बिस्मिल्लाह, त इहा वञी बीहंदी त सिंध खे तलाश आहे हिकु अहिड़े लोहार जी, हिकु अहिड़े लीडर जी, हिकु अहिड़ी जमायत जी, हिकिड़ी अहिड़ी तंज़ीम जी जेका सभ खां पहिरियां सिंध जे क़ौमी वजूद जे मसइलनि जो इदराक रखंदड़ हुजे। यादि रखो इहा ॻाल्हि, जेका समाज खे धकनि हेठि धरे मान गॾींदे रुकसी शाहनवाज़ साईं भले आयव, सैयद महफ़ूज़ बिस्मिल्लाह साईं, सैयद महफ़ूज़ महबूब माण्हू आहे, ख़ैर मुदला खां अदा भले आए। हाणे हिकिड़ी अहिड़ी जमायत, अहिड़े लीडर, अहिड़े अॻवान, अहिड़े जी ज़रूरत आहे हिन असांजी सिंध खे, जेको असांजे शऊर जूं ताकियूं खोले, असांजे शऊर खे मौलाई जीवन चांडियो बिस्मिल्लाह अदा जीवन खान भले आए। ऐं ही केरा सिकंदर समेजो, हुन खां मथे हिकिड़ो नालो हलियो वियो ससुई ख़लीक ॿुधायईं थो, पर हाणे अॼु पाण मुख़्तसिर कचहरी कंदासीं, हाणे कचहरियुनि जो सिलसिलो वरी पाण इहो शुरू कंदासीं। हीअ हिकिड़ी रिक्वेस्ट आई आहे, ॾिसो थो केरु अमराए जो ॻाल्हाइण थो चाहे, मौलाई जीवन जी क़बूल था करियूंसि। ज़ुकाम हुयोसि, छाती बि वरितल आहे। सो मूं ॻाल्हि पे इहा कई त हिकु अहिड़े असांखे लोहार जी ज़रूरत आहे। तव्हांखे ख़बर आहे इनकलाब छा आहे, तब्दीली छा आहे, तब्दीली कीअं समाज में ईंदी आहे, इहो तमामु वॾो हिकिड़ो सवाल आहे जंहिंखे सम्झण जी ज़रूरत आहे। सदा मौजूदु साईं महफ़ूज़ साईं, सदा मौजूदु, इहो हिकिड़ो तमामु वॾो सवाल आहे, तब्दीली कीअं ईंदी आहे। पहिरियां त उन समाज जी इज्तमाही समाजी क़ौमी जेका हालत आहे उनजो इदराक, ऐं उहो अहिड़ो इदराक जंहिंमें समाजी पेचीदगियुनि जी अदा तूं एड कोन पियो थी, मूं तोखे ओके करे छॾियो आहे पर एड कोन पियो थी, उन्हनि समाजी पेचीदगियुनि जी मुकमिल ॼाण, मुकमिल इदराक रखे उहो मैदान ते लहे ऐं असां सभिनी खे सम्झाए त असांजा रिश्ता छो पाश थिया आहिनि। सरफराज़ सारियो साईं भले आयव, निसार अली संग्रासी भले आयव। त मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हां सभिनी वटि? रिश्ता पाश छो थिया आहिनि, असां हिक ॿिए खां परे छो थिया आहियूं, असां शकनि गुमाननि साज़िशुनि असां इन जो छो शिकार थी विया आहियूं। असां करीम साईं भले आए, करीम भलो शाइर आहे ॾाढो, त इरफान अली नूहानी भले आए, असां उन्हनि शकनि जो शिकार छो थिया आहियूं, साज़िशी छो थी पिया आहियूं, इनफरादियत जो शिकार छो थी पिया आहियूं। असां मां सच पुछो इहे सचियूं ॻाल्हियूं आहिनि, नंढ वॾाई जो जेको हयाव ऐं शर्म आहे उहो छो निकिरी वियो आहे। असां पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर उन्हनि अज़ीम क़ौमी रिश्तनि जी क़ुर्बानी ॾेई था छॾियूं, उन्हनि खे पाश करे था छॾियूं, जिथे असां हिक ॿिए सां हलिया आहियूं, जिथे असां हिक ॿिए सां सूर रुना आहिनि। साईं लकी बि अची वियो आहे, असांजो वॾो अदीब, ऐं हिकिड़ी नंढड़ी वज़ाहत करे एजाज़ साईं भले आहे त लकी साईं जो पंहिंजो किताबु आहे शाइरी जो, आज़ाद नज़मनि जो शाइर अथसि, उहो किताबु अथसि, कमाल जो किताबु आहे। ऐं सम्झा थो सिंधी तारीख़ में पहिरियों दफ़ो साईं लकी जे इन किताब ते मूं रिव्यू लिखियो हुयो। रिव्यू छा तबसरो हुयो, रिव्यू साईं जान किताब ते कहिड़ो लिखंदुसि, उन तबसरो 10 किस्तुनि ते हलियो, अञा किताबु पूरो न थियो आहे, अञा उन ते लिखणियूं आहिनि मूंखे किस्तूं। सो साईं लकी लियाकत शाह रिज़वी, जंहिंखे आऊं हुजत में अज़ीज़ समा साईं भले आहियां, सिकंदर अली भले आहियां, ऐं हुजत में उनखे लकी सॾींदो आहियां, मुंहिंजो महबूब आहे ऐं यार बि आहे, त उनजे करे पोइ हुजतूं ज़ाहिरा संगत में थींदियूं आहिनि। सो दोस्त मोहम्मद चांडिया साईं चानियो
चानियो दोस्त मां चानियो चानियनि तां कुर्बान वञा आता चानीअ खां वठी तव्हां ताईं पृथ्वीराज भलिया ऐं जी आहिनि। सो साईं लियाकत रिज़वी साईं लकी उहो कहाणियुनि जो बहितरीन 2 किताब आहिनि, शाइरी जा किताब आहिनि, वॾो हुन पोरियो कयो आहे ऐं हुनजी शाइरी जो कमाल आहे। मतिलबु हुनजी शाइरी जो कमाल इहो, वरी ॿिए मौज़ू ते हलियो आहे, माफ़ी थो वठां पर मुख़्तसिर थोरो ज़रूरु ज़िक्र कंदुसि। हुनजी शाइरी जो कमाल इहो आहे त हू जेके बि शाइरी में मामला खणे थो उहे फितरत खां घुरे थो, फितरत जी सूंहं ते हू ॻाल्हाए थो। ख़ैर इहो साईं लियाकत ते वरी को अलॻि करे पाण स्पेस रखंदासीं या को अहिड़ो पंहिंजो रखंदासीं प्रोग्राम जंहिं ते पाण ॻाल्हाईंदासीं। पाण अचूं था लतीफ़ साईं जी हिन बैत ते। मूंखे इहो बैत सफ़ा एॾो वणंदो आहे जंहिंजी का हद कान्हे। सिर सांधाण करे पुछ घर लोहार जो धकनि हेठि धरे मान गॾींदे रुकसीं। हाणे सिर खे पहिरियां त सांधाण कर ऐं पोइ लोहार जो घर पुछ। लोहार रुॻो तोखे कोन ॻोल्हींदो, सिर्फ़ु लोहार ठीकु कोन्हे खयों। लुत्फ़ साईं भले आए ऐं सनी अब्बासी भले, मुमताज़ अली साईं भले आयो, सभई दोस्त भले आयो। जंहिंजो नालो न वठी सघां हुन खां इंजीनियर साईं बिस्मिल्लाह, जंहिंजो नालो नथो वठी सघां त हुन खां माफ़ी थो वठी छॾियां। छाकाणि त मुसलसल अचनि पिया मथे, कमेंट्स चढ़नि पिया न, त उनजे करे अली अकबर मांझाई वाह वाह, अली अकबर साईं भले आयव। अली नवाज़ ॾाहिरी साईं वाह वाह, वालेकुम सलाम। अली नवाज़ ॾाहिरी मुंहिंजे लतीफ़ जो बाक़ाइदे प्यासो आहे ऐं उनजो शीदाई आहे ऐं पारखू बि चवांसि तॾहिं बि ग़लति न रहंदो। एॾो लतीफ़ साईं ते हुनजो कमाल दर्जे जो कमु आहे। आतिफ़ सफ़र चांडियो लव यू मिठा, इहो मुंहिंजो भाणे जो आहे ऐं ॾाढो इहो बि होशियारु छोकिरो आहे ऐं मुस्तक़बिल चङो थिए। सो आऊं वरी अचां थो, वरी तव्हां सां मुखातिब थो थी वञा त वरी हू हुन ॻाल्हि तां पाण हलिया था वञूं। सो मूं पे इहो अर्ज़ु कयो साहिल लाखो बिस्मिल्लाह। साहिल लाखो वरी साईं, साहिल लाखे जी कहिड़ी ॻाल्हि कजे, इहो बि ज़बरदस्त प्यारो महबूब आहे ऐं सदा मौजूदु प्यारा, सदा मौजूदु साहिल साईं, सदा मौजूदु। सो ॻाल्हि खे खुटे नथी ॻाल्हि, खुटे बेतमाई कोन था खुटूं, वरी विच में खीकार बि कयूं था, भलीकार बि कयूं था, बाबू बायल आहे। त अचूं पाण उन ॻाल्हि ते था अचूं। सभिनी दोस्तनि खे पंहिंजो ॾोथी साॾोरीन जा जूए सुई न ॿुधी, पासा मथे पाणे खाहोड़ी खोड़ीन। ही हलियो विया वरी हेठि। हलो सही आहे, कासिम चांडिया साईं भले आए जी आए। सो अचूं था बैत ते। हाणे पाण खीकारे छॾियो आहे सभिनी जी जुतीअ जी खाक ऐं सभिनी जो नौकर, सभिनी जो ग़ुलाम ऐं तव्हां सभई भली करे आया आहियो। पाण बैत खे निबेरे वठूं ऐं वरी पोइ ईअं ॻाल्हाईंदासीं वेठा, त कलाकनि जा कलाक वेठा ॻाल्हाईंदासीं। सो करीम चांडियो, मुर्तज़ा चांडियो, इफ्तिखार लगारी ऐं आॻिए ॾिनो, केॾा सुहिणा नाला आहिनि असांजा। हाजी शाद राजड़ बिस्मिल्लाह, सलामत हुजो मुंहिंजा प्यारा, तव्हां बि सलामत हुजो। हाणे ख़तमु कयूं ॻाल्हि खे, सिर खे सांधाण कयो। सिंध जो हर बाशऊर, बा गैरत, बा ज़मीर ऐं वतन सां दोस्त, वतन सां इश्क कंदड़, उहो सिर खे पहिरियां सांधाण करे ऐं पोइ लोहार खे ॻोल्हे। उहो लोहार, उहो ॾाटनि ठपण वारो न, उहो लोहार जेको सॼो समाजी क़ौमी इदराक रखंदड़ हुजे, उनजी तलाश करियो, उन वटि वञो। जॾहिं उन वटि वेंदो त उन खां पोइ छा थींदो? हू धकनि हेठि धरे मान गॾींदे रुकसीं। तव्हांजे शऊर खे अहिड़ा धक हणंदो, अहिड़ी हुनजी घड़ कंदो, अहिड़ी हुनजी तरतीब ॾींदो, अहिड़ी हुनजी तयारी कराईंदो जो अव्हांजो शऊर रुक बणिजी पवंदो। असुल जेका कंक्लूजन वारी ॻाल्हि आहे, हूअं त हाणे हिन जा बैत जो हज़ारे मानाऊं आहिनि, पर जेका कंक्लूजन वारी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त धकनि हेठि धरे अहिड़ी तरबियत कंदो, तव्हांजे शऊर जी अहिड़ी तरबियत कंदो जो तव्हांजो शऊर रुक बणिजी पवंदो। हीअ असां जेके माफ़ कजो लफ़्ज़ सुहिणो कोन्हे को, भाड़िया बि थी पवंदा आहियूं हलंदे हलंदे। अदा असां वरी जिदोजहद कई पर नतीजा न मिलिया। अदा जिदोजहदूं सदियुनि ताईं हलंदियूं आहिनि, जिदोजहद रुॻो फर्द ताईं कोन्हे, इहा सदियुनि जी लाॻीतियुनि नसुलनि जी जिदोजहद आहे। ही का मामूली ॻाल्हि कोन्हे का। मूं पंहिंजी ज़िंदगी में कमु कयो, 50 साल जो थियुसि, हाणे से नतीजा कोन मिलिया। निसार अली संग्रासी भले आया त नतीजा कोन मिलिया, तंहिं करे अदा असां सिंधी क़ौम हीअं आहे, सिंधी क़ौम, असां क़ौम खे गारियूं ॾियणु शुरू कंदा आहियूं। क़ौमुनि जी बका, क़ौमुनि जी आज़ादी, क़ौमुनि जो आजपो, क़ौमुनि जी तरक़ी, क़ौमुनि जी वकार, क़ौमुनि जो जियापो, क़ौमुनि जी इज़त, इहा सरगाणी साहिब भले आहे। इहा का मामूली ॻाल्हि कान्हे, इहा एॾे वॾे हिकिड़े डिघे प्रोसेस जो मामिलो आहे
जो उन में तव्हांखे केतिरा नसुलनि ते तव्हांखे जिदोजहद करणी पवंदी ऐं उन जिदोजहद जा वरी हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे, उहा कहिड़े तरीक़े सां जिदोजहद असांजी हलंदी, कीअं हलंदी, त उन ते वरी अलॻि पाण उन ते ॻाल्हाईंदासीं। पर पहिरियां लोहार त ॻोल्हियो, सिर खे त सांधाण करियो, पहिरियां उहे धक त बर्दाश्त कयो। उहे जेके धक असीं ॿुधण जे लाइ तयार ई न आहियूं, असांखे बसि फलाणो जीए ढींगड़ो जीए, उन में जेके फाथा जीए रुॻो सिंध, बाक़ी त बाबा कुझु बि कोन्हे। बाक़ी त असां सभई अचणा वञणा आहियूं, सिंध रहणी आहे, क़ाइमु रहणी आहे। लतीफ़ उन जी ॻाल्हि कई आहे यार, इनखे सम्झण जी कोशिशि करियो। ऐं पॉलिटिसाइज़ लतीफ़ खे नथो करियां, पर भिटाई साईं जंहिं वाहिद वहदतुल वजूदी सूफ़ी आहे, जंहिं मज़ाहिमत जे मन तसौफ़ में पहिरियों दफ़ो मज़ाहिमत जे उन ख़्यालनि खे पेश कयो आहे जेके ख़्याल इंतिहाई गैर मामूली आहिनि। धकनि हेठि धरे मान गॾींदे रुकसीं, ऐं पोइ तुंहिंजे शऊर खे उहे धक हणंदो, उहे तुंहिंजे शऊर खे अहिड़ो खोलींदो, उन्हनि ताकियुनि खे खोलींदो जो तोखे समूरी धरतीअ वारनि क़ौम जो, वतन जो, समाज जो इदराक अची वेंदो। ऐं जॾहिं तोखे इदराक आयो न, जॾहिं साञा थींदी आहे, जॾां कर थियाम साञास पेरनि जी, तॾां कर तिर जेतिरो हिकु वेलम विसरियाम, अंदर रूह रहियाम सॼण उताकूं करे। ऐं पोइ मक़सद ऐं धरतीअ जा माण्हू तव्हांजे जीअ में ओताकूं करे विहंदा। माना ईअं उहा तव्हांजो जीउ ख़ुदि ओताक मिली वेंदो। करीम चांडिया ॻोल्ही छो थो, तूं लोहार आहीं, तलाश छो थो करी, तूं पाण लोहार थी पओ। इहो इहो जेको न शिकायती अंदाज़ आहे, इहो शिकायती अंदाज़ त असांखे हिते पुॼायो आहे। जीअं जावेद शर साईं बिस्मिलायूं, सोलंगी साईं अब्दुल लतीफ़ अलदाद खुश्क महबूब अची वियो आहे, ख़ुर्शीद लाखेर, इहा छो था शिकायत करियो? दादा किथां आणियूं? मां लोहार आहियां, तूं लोहार आहीं, असां सभई लोहार आहियूं। जेतिरो सतार जतियालसीं भले आहे, जेतिरा पायूं असां सभई लोहार आहियूं। असां जॾहिं लोहार थी पियासीं न, ख़बर अथव लोहार छा आहे? लोहार असां पाण बि आहियूं। असां थोरो गौर वीचार कयूं, थोरो इहे जेके समाजी खफ़नि मां, थोरो इहे जेके भोतार की जान असां फोटू कढाइण वारनि चकरनि मां, थोरो इहो जेको ज़ाती जेके मुफ़ाद परस्ती आहे उन मां असीं निकिरी अचूं, थोरो रिश्तनि दोस्तनि ऐं पंहिंजो इन्हनि सभिनी जी असीं साञा रखूं, थोरो तकलीफ़ बर्दाश्त करियूं। कांबो खान वधो कीम वणा ऊचा डूंगर मथियो, टिमो मनेड़ा त पेर निहारियां प्रिय जो। कमाल आहे न। हाणे इहे त असीं घणियूं ॻाल्हियूं आहिनि, ओॾे त पाण हलूं था। त असां सभई लोहार बि आहियूं, त असां सभई मतिलबु उहे माण्हू आहियूं जिन जे शऊर खे, माना जिन जे दिमाग़ खे अहिड़नि धकनि जी, अहिड़नि ख़्यालनि जी ज़रूरत आहे जंहिंसां असांजे दिमाग़ जूं ताकियूं खुली पवनि ऐं असां पंहिंजे धरती ऐं धरती वारनि जी न रुॻो हिफ़ाज़त करे सघूं, पर उनखे पाण सां गॾाए हिकिड़ो अहिड़ो अज़ीम इनकलाब बर्पा करियूं, जेको इनकलाब असांजी तवील ग़ुलामीअ जो हमेशह जे लाइ ख़ात्मो आणे छॾे। हमेशह जे लाइ मतिलबु असां उन मां आज़ाद थी पऊं ऐं हिकिड़ी अहिड़ी बावकार क़ौम तौरु असीं दुनिया में किरदारु अदा कयूं जो दुनिया वारा चवनि त ही माण्हू केरु आहिनि? ही जेके इंडस वैली सिंधु माथरी तहज़ीब जा वारिस आहिनि, ही माण्हू कमाल आहिनि। अॼु खां 7000 साल अॻु में ही माण्हू जदीद तरीन ज़िंदगी गुज़ारींदा हुआ ऐं अॼु बि ही माण्हू जेको आहे सो हिन हालति में अची पहुता आहिनि। तंहिं करे सभ खां पहिरियां शख़्सी तौर ते पाण खे आजो करियो उन्हनि सभिनी बिदअतुनि खां, उन्हनि सभिनी बुराइनि खां, उन्हनि सभिनी क़ैदनि खां पंहिंजो पाण खे आजो करियो जेके कए त अव्हांखे अञा वधीक तनाई ॾांहुं वठी था वञनि, अकेलाई ॾांहुं वठी था वञनि। सच पुछो यार, जे सिंध जूं ॻाल्हियूं था पुछो न, त सूर ॾाढा वॾा आहिनि। उन्हनि सूरनि जी चाचो इसहाक मंगरियो अची वियो आहे ऐं चाचो इसहाक ॻाल्हाईंदो कोन, न त खणी लाइन ते वठूं। चाचा जे ॻाल्हायो त हिकिड़ो कमेंट कयो तव्हां खां बि असां लतीफ़ साईं ॿुधूं। तव्हां उस्ताद, चाचो इसहाक असांजो उस्ताद आहे। जेके अंधियूं मंडियूं असीं डॉक्यूमेंटियूं ठाहियूं था, डॉक्यूमेंट्री त अलाए छा थींदी आहे, पर जेके रिपोर्ट टाइप डॉक्यूमेंटियूं ठाहियूं था, इहो चाचा इसहाक मंगरे जो कमाल आहे जो असां उन खां सिखियासीं। अञा असां सहाबत या इन मामले में आया बि कोन हुआसीं त साईं जा असां स्टोरियूं ऐं उहे पढ़ंदा हुआसीं। साईं जूं स्टोरियूं आम रवाजी पंहिंजो न हूंदियूं हुयूं। ख़ासि ख़ासि लाबारा कीअं था थियनि, फुटनि जा चूंडा कीअं था थियनि, शिकार कीअं था थियनि, पोइ माण्हू शादी जूं रस्मूं छा थियूं थियनि, उन्हनि ते जेके स्टोरियूं ऐं उन ते जेके ॾींदो हुयो त असांजा कन खड़ा थी वेंदा हुआ त यार हीअ बि स्टोरी आहे। न त असां त माना
ट्रक ऐं वेन जे विच में टकर थी पियो, उनखे ख़बर सम्झंदा हुआसीं। पर चाची इसहाक असांखे रुॻो इहो न सेखारियो, पर असांखे इहो बि सेखारियो त डॉक्यूमेंट्रीज़ कीअं थींदियूं आहिनि, डॉक्यूमेंट्रियूं कीअं ठाहिबियूं आहिनि। चाची इसहाक ते ख़ैर इहो वरी अलॻि सची बची अहिड़ो किरदारु आहे जो हिन ते अलॻि हिकिड़ो प्रोग्राम करणु खपे। ऐं असां पंहिंजनि खे यार पंहिंजा आहियूं। ॾिसो असांखे के वणंदा के कोन वणंदा, कंहिं को पसंदि हूंदो, कंहिंसां नंढड़ा इख़्तिलाफ़ हूंदा। इख़्तिलाफ़ यार नंढड़ी ॻाल्हि आहे, टके जी ॻाल्हि आहे, का हुनजी एॾी वॾी हैसियत कोन्हे का इख़्तिलाफ़ जी। थींदा आहिनि इख़्तिलाफ़, ख़तमु करियो। बुक्स अंदर में जेके रखी असां अलॻि अलॻि छिड़ विछिड़ थी विया आहियूं, उन्हनि सभिनी मां निकिरी अचो, छॾे ॾियो। तूं वॾो ऐं नंढो सची बची जेकॾहिं इहो जेकॾहिं तस्वर खणी अचो न त अलाए छा थी वञे, अलाए कमाल दर्जे ते असीं पहुची वञूं। असां सभु वॾा आहियूं, नंढो केर बि कोन्हे को। असां सभु इहो था चऊं त बसि मूंखां त पोइ दंग आहे। अदा असांखे कुझु कोन थो अचे, असां पल पल में सिखूं था, सेखारियूं था। इहे ॿई मरहला हलंदा रहनि था। इहो ज़िंदगी जो हिकिड़ो अहिड़ो हिसो आहे जंहिंखां इनकार करणु बेवकूफ़ी आहे। सो असांखे लतीफ़ साईं जी हिन बैत वांगुरु सिर सां धाण करे पुछ घर लोहार जो, थकनि हेठि धरे मान कढींदे रुकसी। हिन ते ॻाल्हाए पियो आहे, अञा बि इलाही ॻाल्हाए सघिजे थो। अलादाद ख़ुशि साईं भले आहे, अज़ीज़ पालारी त मुंहिंजो यार महबूब बिस्मिल्लाह। हाणे ॻाल्हि खे ख़तमु था करियूं। मूं हिकिड़ो प्रोग्राम ठाहियो आहे, उहो इहो आहे त हीअ जेके बि कचहरियूं आहिनि, फेसबुक आहे, केॾी महिल बि आई डी दूर थी सघे थी, केॾी महिल बि आई डी खे हेक थी सघे थी, आई डी ख़तमु थी सघे थी। तंहिं करे यूट्यूब ते पाण हलंदासीं, उन में मूंखे 5 रुपया बि मिलंदा। जेकॾहिं मोनोटाइज़ थी वियो त उहे 5 रुपया बि मिली पवंदा। पर भला उहे नथा मिलनि त बि वञी खॾ में पवनि, उहे बि वरी पाण अता अचूं पाण। अदा तूं हे किथे यार, तोखे यादि पियो कयां, बसि उहो किंजर खां पोइ यको दीदार ई न करायो अथई अता साईं अनवर हुसैन, उहो बची वियो आहे। त हिकिड़ो अॼु मूं हुन में 5, 6, 7, 8 के वीडियो बि सूफ़ी टीवी जे नाले सां उहे मूं अपलोड कयूं आहिनि यूट्यूब ते। उहे रखियो अथमि। इहे पंहिंजूं ई जेके पुराणियूं पाण कंदा हुआसीं लाइव कचहरियूं, उहे ई खणी उते रखियूं अथमि। ऐं चाहियां थो त इहे महफ़ूज़ थी वञनि। असां न हूंदासीं, का ख़बर न आहे, सुभाणे ताईं जी बि ख़बर न आहे त असां हूंदासीं या न हूंदासीं। घटि मां घटि इहो जेको रिकॉर्ड आहे, अदा शायदि भले आहे, मंज़ूर साईं भले आहे, त इहो जेको रिकॉर्ड आहे इहो असांजो यूट्यूब ते महफ़ूज़ थी वेंदो। ऐं असांजो लीमो साईं हिंगोरो भले आहे, त इहो असांजो उन ते महफ़ूज़ थी वेंदो। त उहा ऐं लिंक बि कोशिशि करे रखां थो हिन ते, जिन दोस्तनि पंहिंजो हिन प्रोग्राम में शरीक थिया आहिनि। पोइ ख़बर आहे त हिन जा कमेंट वमेंट कीअं थींदा। इहो वरी असांखे मूंखे वरी हलाइण बि घटि ईंदो आहे, पर पोइ इहो इश्क आहे, पोइ मिड़ई ईअं शुरू थी वेंदा आहियूं। सो उहो यूट्यूब चैनल पाण ठाहियूं था, उन ते लतीफ़ी तसौफ़ रुॻो तसौफ़ न हूंदो, रुॻो लतीफ़ न हूंदो। लतीफ़ त हाणे ज़ाहिर आहे सभिनि खां अवल ऐं आख़िर आहे, पर उन में ॿिया मामला बि असीं बहस हेठि आणींदासीं, उन में ॿिया मामला बि असां खणंदासीं। मिसाल तौरु हिकिड़ो वेठो आहे जोही जे कंहिं परे ॻोठ में, उन ॻोठ में पंहिंजो मसइला आहिनि तमामु घणा। उहो पंहिंजी हिकिड़ी नंढड़ी रिकॉर्डिंग करे ऐं उन खां पोइ जेको आहे सो हा बाबा लिंक रखां थो, उहा बि त उहा रिकॉर्डिंग करे उहा मोकिले, वरी असां उहा यूट्यूब ते अपलोड करे छॾियूं, फेसबुक ते असीं रखूं। यार अचो त हिक ॿिए जा थियूं, हिक ॿिए जे ॻोठनि जा थियूं, हिक ॿिए जे मसइलनि जी निशानदेही करियूं। असां ही सोशल मीडिया वॾो प्लेटफॉर्म आहे। ऐं हा बडरामाणी अॼु घुरिजी यार, ए कांबू तो कहिड़ो बैत यादि ॾियारे छॾ, तूं लॻे थो त या कचहरी डिगी कराईंदी अलाए छा। अॼु घुरिजी यार बडरामाणी पुनरा काछे ॿिन्ही पार फेरनि भाटूं लाहियूं। आफ्ताब साईं भले आए, रुस्तम अली साईं भले आए, ऐं एजाज साईं साईं अलाए जी चवांसि, जी चांग चवांसि, अलाए घी चांग चवांसि, पर जी आहे शायदि। ऐं त जी थो सॼांसि, पोइ हाणे जेको बि हुजे। ॾाढो प्यारो माण्हू, ॾाढो खुलियो माण्हू, साहिब जी ख़ासि के साईं बिस्मिल्लाह। सो उहो यूट्यूब चैनल जी आउं हिन में ई बंदि करे उन खां पोइ उन में लिंक रखां थो। अवां दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे, अवां उनखे सब्सक्राइब कयो, अवां उनखे शेयर बि कयो, दोस्तनि ताईं पहुचायो, त जीअं घणे खां घणा माण्हू असां उन्हनि ताईं फ़िक्र लतीफ़। अच्छा हाणे उन में प्रोग्राम इहो ठाहियो आहे त रुॻो आउं मग़ज़मारी कोन वेठो कंदुसि, रुॻो आउं तव्हांजो मथो कोन खाईंदुसि। उन में असांजा जेके ॾाह न, असांजा जेके सुघड़ न, असांजा जेके दानिश्वर आहिनि, जेके लतीफ़ साईं खे छा था सम्झनि, कीअं था सम्झनि, उन्हनि सभिनी हमराहनि खे, किन जा त मूं वटि इंटरव्यूज़ पिया आहिनि, उहे मैदान ते आणिबा यूट्यूब चैनल ते, उहा पाण सूफ़ी टीवी ते पाण उहो लॻाईंदासीं। ऐं किन जा वरी रिकॉर्ड कबा, उन्हनि खे बि लाइन ते वठिबो। अवां मां बि
यार हिकिड़ी ॻाल्हि आउं तव्हांखे चई छॾियां करीम, पंहिंजो तुंहिंजी महिरबानी अदा करीम साईं, पर हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधाए छॾियां त तव्हां सभई ॿुधी छॾियो, तव्हां सभु घटि कोन आहियो, ॻाल्हायो। जंहिं ॾींहुं अवां ग़लति सलत जेको बि आहे न ॻाल्हायो, अचो कैमरा ते अचो, लाइव हलिया अचो, ॻाल्हायो, सुवाल करियो, सुवाल कंदो जवाब मिलंदा, जवाब मिलंदा। सम्झाईंदी, सम्झ आई त तहरुक पैदा थींदो, तहरुक पैदा थियो त नतीजा मिलंदा, नतीजा मिलिया त पोइ असांजो ही समाज एॾो बदसूरत ऐं धपारो समाज न रहंदो, जंहिंमें भाउ भाउ जो वेरी आहे, दोस्त। असां दोस्ती बि रोक वधी साईं भले आहिनि, असां दोस्ती बि इहो सोचे था रखूं त हिन मां मूंखे फ़ाइदो कहिड़ो पवंदो। यार जंहिं समाज, जंहिं सिंध में खीर खपाइण खे ऐब सम्झो वेंदो हुयो, ॻोठ मां गुज़रण ते मथो गाढ़ो करण लंघबो हो, अॼु उन समाज जी हालत इहा आहे, भाउ भाउ जो वेरी बणिजी पियो आहे, रत रत खे बाहि लॻी आहे, ऐं मुंहिंजा पंहिंजा सूर आहिनि, कॾहिं फाटी पुस त शायदि उहे बि सूर तव्हांखे ॿुधायां त तव्हां सभिनी सां, असां सभिनी सां साॻी हालत आहे, रुॻो आऊं न आहियां। तव्हां मां हर हिकु माण्हू भोॻे रहियो आहे पंहिंजे ज़ात जे दर्द में। इन ज़ात जे दर्द खे अचो त क़ौमी दर्द में तब्दील कयूं यारो, अचो त पाण उहो उन रुख सां गॾिजी पऊं जेको शऊर जो रुख आहे, जेको इदराक जो रुख आहे, जेको सम्झ जो ऐं साञा जो रुख आहे, जेको जंहिंजे लाइ लतीफ़ साईं हिदायत फरमाए रहियो आहे, उन रुख जो हिसो जॾहिं थी पियासीं त असीं शऊर जी अहिड़ी तराड़ बणिजी पवंदासीं। तलवार बि चइबो आहे पर तराड़ असांजो सिंधी रियल लफ़्ज़ आहे, अहिड़ी तराड़ बणिजी पवंदासीं जो कंहिं मज़दूर सां बि जॾहिं ॻाल्हाईंदासीं, कंहिं पोरियत सां बि जॾहिं ॻाल्हाईंदासीं न त सच पुछो उन जूं बि ताकियूं खुली पवंदियूं त भला मज़दूरी छा मुंहिंजे बाबा जो बि पंहिंजो मुक़दर हुयो, वरी मुंहिंजो बि मुक़दर आहे, छा मुंहिंजो पुटु बि हमेशह मज़दूर रहंदो। अचो तब्दील करियूं, पेरी पेर खजे पर जे लॻा सर्कस थींदी आहे साईं, पेरी पेर खजे पर जे लॻातार खजे, केॾी बि हुजे ॾुखी राह पर कुटी पवंदी आहे। का इमरजेंसी कान्हे असांखे, आस्ते आस्ते सभु माण्हू जिथे जिथे आहियो पहले ख़ुदा खे मञो, जिथे जिथे आहियो उते बजाए कुकड़नि जे ख़फ़्त जी, बजाए फिल्मुनि जी, बजाए साईं वरी ॿिया नाला कोन थो वठां, मुनासिब कोन थो लॻे इहे हवाला कटण जे, असां उते पंहिंजा क़ौमी दर्दनि ते वेही ॻाल्हायूं त सिंधू दरिया केॾांहुं वियो असांजो। हीअ असांजो थर जो कोयलो एतिरी बिजली पियो पैदा करे, अञा बिजली पिया महांगी कनि, असां वटि अरिड़हं कलाक लोड शेडिंग आहे। इहे असांखे ड्रेनेज छो कोन मिलियो आहे, इहे असांजे स्कूल जी बिल्डिंग छोकिरी पई आहे। सो तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, ऐं आउं ॾिसां थो कंहिंजे कमेंट में आउं कयां थो, पोइ उहो दोस्त वरी जनरल कमेंट में उहो जेकॾहिं पंहिंजो रखंदो न लिंक, त छाकाणि त मूंखे ख़बर नथी पवे त उहो माना जनरल कमेंट में कीअं रखबी। हाणे मूं अनवर हुसैन खे इहा मोकिली आहे ऐं ॿियनि दोस्तनि खे बि मोकिलियां थो, कोशिशि करे रजब सूमरे खे बि, हाणे एतिरो मूंखे सम्झ में अची वई आहे त कॉपी करे मोकिलियांव थो। तव्हां सब्सक्राइब कयो ऐं उन ते पंहिंजूं भलियूं कचहरियूं थींदियूं, ॾाढियूं भलियूं कचहरियूं थींदियूं। अदा उहो ड्रव बिना ढोलिया कान्हे साञा सूंहं जी, नौकिरी मां नथी पूरी पवे, ॻाल्हि सची आहे। या जेका नौकिरी कयूं था न उन मां बच्चा आहिनि उन्हनि जी पूरत नथा करे सघूं, 5 रुपया बि ठही पवंदा, ॻाल्हि बि कम जी थींदी ऐं पंहिंजो रिकॉर्ड ते बि चढ़ी ईंदी, ऐं असांजो रिकॉर्ड बि जेको आहे सो उहो तारीख़ जो वॾो रिकॉर्ड आहे। मूं वटि ॾाढा मौज़ू आहिनि, मूं वटि ॾाढा महबूब आहिनि, मोहब राजपर जहिड़ा माना एॾा दाना माण्हू मूं वटि वेठा आहिनि जंहिंजी का हद कान्हे, सभिनि सां ॿाहुनि ॿधी वाट आहे त उहे उन्हनि खे बि पाण कचहरियूं कराईंदासीं। ऐं पंहिंजो तव्हां सभई ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मूंखे उमेदु आहे त तव्हां ज़रूरु अचो। भली औरतुनि जी ॻाल्हि कयूं था, सुहिणी कंहिं अदाकारा जी ॻाल्हि कयूं था त राज गॾु थियो था वञूं, छॾियो हाणे इन्हनि मां निकिरो। असां वटि पंहिंजे घरनि में ॾाढियूं हसीन औरतूं वेठियूं आहिनि, ॾाढियूं शानदार औरतूं वेठियूं आहिनि, छॾे ॾियो इहो फोटुनि ते न वेही पंहिंजो जेको आहे सो भुलिजो। लतीफ़ जो बैत था रखूं त 5 माण्हू लाइक था कनि, ऐं माई जो फोटो थो रखिजे त 1000 माण्हू हुनखे लाइक था कनि। उहो ज़ुल्म न आहे? क़ौम जी बर्बादी ऐं क़ौम जो ज़वाल इन खां वधीक ॿियो कहिड़ो थींदो? अखियूं खोलियो, इश्क कयो, मोहबत कयो, हलो हलो का कतड़े जिथे नीओ छल, न का जल न पल, सभु का पसे प्रिय खे ज़रूरु कयो, पर हिन जो भरपूर फ़ाइदो वठो। करीम साईं लख लाइक़ भरपूर फ़ाइदो वठो। चैनल पाण वारे खे ॾिसिजो ज़रूरु, मुनासिब सम्झो त रुबरू का ज़बरदस्त कान्हे, तालिब साईं भले आहे त का ज़बरदस्ती बि कान्हे का, ऐं पंहिंजो जेको जा हुई जरी विरची न वेठी वञी भूए पोठी
सारींदे के सॼणे सो असां ऐं जेसिताईं आहे पंहिंजो हा वज़ीर आज़म IMF खां कर्ज़ु खयो अथसि अदा कर्ज़ु खयो अथसि का सपोर्ट कान कर्ज़ु मोटाइणो आहे सो इहो वरी अलॻि पैसा मुसवर इन ते वरी अलॻि ॻाल्हाइबो केॾी महिल अमां सभई ख़ुशि हुजो सदा सलामत हुजो ऐं जिथे बि हुजो हिक ॿिए जी पार अथव हिक ॿिए जी पार अथव बर्दाश्त सिखो ज़ीशान भले आहियां अदा बर्दाश्त सिखो ऐं भला जेकॾहिं यार धारियुनि जी ग़ुलामी बर्दाश्त कयो वेठा आहियो पंहिंजे जेका हल्की दड़को का गार का अची थी वञे त उहा असां बर्दाश्त नथा करियूं ज़ुल्म न आहे मुड़ुसु माण्हू बि पंहिंजनि जे लाइ पाणी जे वारे ते खून करे विझंदासीं वतन सॼो वेरनि जे हथ में हुजे वतन ग़ुलाम लॻो पियो हुजे असां हिक ॿिए ते कुहाड़ी उभियूं करे वेठा हुजूं सोचो अड़े यार लोचो सोचो न सोचियो चेयरमैन अज़ीम ख़ान भले आया था सोचींदो त सची बची धरतीअ जो इहो हशर न रहंदो सदा ख़ुशि हुजो आख़िरी बैत हिकिड़ो पढ़ां थो कमाल जो बैत आहे ऐं ख़ैबर अकरम राशिद जमाली अला भले आया आख़िरी बैत आहे ॾाढो सुहिणो बैत आहे ऐं बेटा उहो सची बची सॼो मैनिफेस्टो आहे मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो तिन्ही जे वेड़े पाणे ईंदो बादशाह अचो पाण सभई जेके बि प्यार चाहियूं था मोहबत चाहियूं था उहे सभई गॾिजी पऊं ऐं अॼु गुलशन अची वई आहे वाह वाह ॾाढो भलो अॼु देरि सां आई ऐं कचहरी हाणे ख़तमु पियो कयां बरकत अली चवंदी हा भले आहे जी आहे अॼु गुलशन देरि सां आई ऐं अॼु थोरो केॾी महिल को टाइम मुंहिंजो नंबर अथव त केॾी महिल को टाइम ॾियो त तव्हांखे बि लाइव वठूं ज़ीशान बंगलाड़ी पायो हुअसि हा सेकंड बाबा हाणे घटि थो अचां नौकिरी अहिड़ी मिली आहे हाणे न मुंहिंजे मिज़ाज वटि आहे न छा पर बसि पोइ करणी थी पवे छा कयूं बचा पढ़ाइणा आहिनि ऐं 3 वक़्तनि जी मानी खपे सो उहा कयूं पिया सो ममता सूफ़ी साईं बि हाणे आयो आहे बिस्मिल्लाह भले साईं इमाम बख़्श पंहिंजो भेण उहो बि अची वियो आहे कांध तुंहिंजे बांध रीअ संजे सीअ मरां कामिल कपाहुनि में पई ठार ठरां तारीअ तो तरां जीअं वर विहाणीअ वारी वाह 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 कांध तुंहिंजे बांध रीअ सीअ मरां सबरात कामिल कपाहुनि में झपना चे झात अची जे प्रभात आऊं सीउ न सारियां कैनेडा खां साईं मोहम्मद मिस्री रिंद रोज़ ॿुॾे व्हाट्सएप कंदो आहे साईं खे सलाम आहे मुंहिंजा पेरनि ते हथ क़बूल करे सरकश लगारी बची वियो आहे इमदाद चांडियो बची वियो आहे रखण वारो हाणे त संगत त घणी अची वई आहे पर पाण अॼु कचहरी ख़तमु था करियूं वरी सुभाणे जीअं महल मिली त पाण अनवर हुसैन भले ऐं अदा गंद जिनी जी गोद में पाबोड़ा पोशाक तिनी जी ओताक राजा रिजी आयो ए अनवर साईं छो थो वरी मूंखे ॻाल्हाराई हाणे इहो गंद जेको आहे न असां हिनखे अल्लाह ख़ासि के लिए महबूब मुंहिंजो मूंखे व्हाट्सएप रोज़ कंदो आहे हाणे 2-3 ॾींहंनि खां कोन थो करे गंद इहो पाणी अंदरि हिकिड़ो अहिड़ो गाह थो थिए या अहिड़ो हिकिड़ो ॿूटो थो थिए जॾहिं मलाह पंहिंजो मच्छी खाई खाई बेज़ार थींदा आहिनि त पोइ वरी अंदरि टुबियूं हणी उहो वरी पटे ईंदा आहिनि पोइ उनजो साग ठाहे खाईंदा आहिनि गंद उनखे चइबो आहे उहो गाह थींदो आहे या साग थींदो आहे या जेको बि तव्हां नालो ॾियोसि त उहो थींदो आहे ख़ैर हाणे इहो बैत तव्हां लिखंदा वेंदो त आउं वरी ॻाल्हाइण खां मुड़ंदुसि कोन सो सदाईं गॾु आबाद हुजो पाण रोज़ाना इनशाला कचहरी कंदासीं ऐं यकीननि कचहरी कंदासीं असांजा दर्द हाणे बर्दाश्त खां ॿाहिरि थी विया आहिनि हाणे ॻाल्हाइणो पवंदो हाणे घणो थियो खोड़ थियो घणेई बर्दाश्त कयोसीं हाणे ॻाल्हाईंदासीं अव्हां ॻाल्हाईंदव आउं ॻाल्हाईंदुसि पाण ॻाल्हाईंदासीं आउं न पाण सभु वादतुल वजूद जो हिसो आहियूं शौकत अली पंवर बि आयो आहे हाणे अदा शौकत साईं हाणे असां कचहरी ख़तमु पिया कयूं वरी सुभाणे इनशाला पंहिंजी ॾाढी ज़बरदस्त कचहरी थींदी ऐं उन में मुंहिंजी कोशिशि हूंदी त आउं सुबुह जे टाइम ते कंहिंखां टाइम वठी छॾियां ऐं कंहिं सुठे ॾाहे खां टाइम वठां त उनखे बि पाण लाइन ते वठूं ऐं सदाईं आबाद हुजो मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो अचो 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 पाण सभई मोहबती गॾु थियूं ऐं हिकिड़ो ॻोठ ठाहियूं ऐं ॻोठ इनकलाब जो ॻोठ हुजे तिनी जे वेड़े पाणे ईंदो बादशाह इनकलाब खे थो चवे लतीफ़ साईं बादशाह को इहो कोन थो चवे मुग़ल सल्तनत वारो बादशाह कोन थो चवे इनकलाब खे इनकलाब बादशाह आहे न उनखे थो चवे पाणे बादशाह ईंदो रुॻो तव्हां मोहबत करे ॾिसो त कीअं इनकलाब तव्हां वटि पंधु करे थो अचे नजम आकाश बिस्मिलायूं भले आयव जी आयव सदाईं गॾु सदाईं आबाद हुजो जिथे बि हुजो शाल सदाईं आबाद हुजो ख़ुशि हुजो सची बची अव्हां सभिनी सां प्यार करियां थो उहे
जेके भले मूंसां प्यार न कंदा हुजनि पर आउं उन्हनि सां प्यार करियां थो, सवाइ उन्हनि जे जेके मुंहिंजे धरतीअ जा दुश्मन आहिनि उन्हनि खां नफ़रत त हू कोन कंदो आहियां, पर उन्हनि खां यार आउं नफ़रत करियां थो। ऐं नफ़रत करियां थो मुंहिंजे देश जे माण्हुनि जे दुश्मननि सां नफ़रत करियां थो, जेका मुंहिंजी नफ़रत मरण घड़ी ताईं, ज़िंदगी तमामु मुख़्तसिर आहे ऐं उहा मरण घड़ी ताईं जारी रहंदी। इहे विड़ी नथो सघां त इहो चवंदुसि त हा तूं ज़ालिम आहीं, तूं जाइज़ न आहीं, तूं नाजाइज़ आहीं। सो इहा ॻाल्हि अव्हां सभई करियो, पाण सभई करियूं त जीअं असां वतन जे वेरनि खां आज़ाद थी सघूं। हक़ मौजूद, जिए लतीफ़, जिए आलम इंसानियत।